بوحدته وبكبريائه وبسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ولا كفو له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ولا مقارن له ولا مقاسم له ولا مدانع له ولا مدانع له ولا مناظر له ولا جلد بلد ولد جسد رسو جزو عزم عزب له ولا وصف عيب طاب طيب قصد له ونشهد أن لا إله إلا الله وحده 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 لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وعاداته وآياته رؤية يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي وحسين وجميل وصغير وعليه الغفران والوبال ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومهضومنا أجدر الخلق جديرنا وأشرف الخلق وأنظر الخلق وأكمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعبارة والهداية والأمانة فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم
वक़ाल अल्लाह तआला फी मक़ाम आखर सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम यइज़ुकुमुल्लाहु अन तऊदू लिमिस्लिही अबदा इन कुंतुम मुमिनीन। वक़ाल अल्लाह तआला फी मक़ाम आखर अल खबीसातु लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबातु लित तय्यिबीन वत्तय्यिबून लित तय्यिबात उलाइक मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा बैन बैती व मिंबरी रौज़तुन मिन रियादिल जन्नह। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यिदु वुलद आदम वला फ़ख़्र व अना अव्वलु मन युक़रअु फ़ी बाबिल जन्नति वला फ़ख़्र व अना अव्वलु मन शाफ़िउन व मुशफ़िउन वला फ़ख़्र औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहु नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां आमिना जे लाल मदीने जे मीर जन्नत वारे घोट महबूब साईं ते सलवात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन मा हुवा अहलु। बिस्मिल्लाहि व सलामु अला रसूलिल्लाह। 18 जनवरी 2013 बमुताबिक 5 रबीउल अव्वल शहीद जी रात अवां जे शहर मीरो खान जे भट्टी महल्ले जी ताज मस्जिद में पंजन प्यारन दोस्तन मोहतरम जनाब हबीबुल्लाह साहब जे फर्जंद मरहूम ज़ाहिद हुसैन जे ईसाले सवाब ला ऐं पंहिंजे प्यारे दोस्त मोहतरम जनाब ख़ालिद अहमद भट्टी साहब जे बाबे साईं ऐं ॾाॾे साईं जी वफ़ात ते उन मरहूमन जी रूह खे ईसाले सवाब पहुचाइण जे लाइ रब्बुल आलमीन जी मेहरबानीअ सां रब साईं जे घर में हाज़िर थिया आहियूं। मां रब साईं खां दुआ थो घुरां मुंहिंजा रब साईं जुम्मतुल मुबारक जो बाबरकत दिहाड़ो आहे। कुरान पाक जी मजलिस आहे बराबर अॼो की रात इन्हनि मरहूमनि जी क़ब्र ते कुरान जी रहमत जो मींहुं वसंदो ऐं असीं बि दुआ करण आया आहियूं रब साईं इन सॼी मजलिस में जिन जा बि अज़ीज़ करीब वफ़ात करे विया
उन्हनि जा रूह गुलनि जे लाइ सिकंदा हूंदा, सवाब जे लाइ सिकंदा हूंदा। रब साईं अॼोके प्रोग्राम जो सवाब सभिनी जे अज़ीज़नि करीबनि मरहूमनि खे क़ब्र में नसीब फरमा। रब्बुल आलमीन ही अॼोके प्रोग्राम खे दूर दराज साईं रब साईं हिदायत जो ज़रियो बणा। ख़ैर सां रबीउल अव्वल जो चंड बिहजी वियो। अॼु शही रबीउल अव्वल जी राति आ। इमामुल अंबिया ताजदारे मदीना महबूबे किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक सआदत वारो महीनो आ। हर महीने के रब साईं पंहिंजो कमाल ॾिनो, पंहिंजी इज़त ॾिनी, पंहिंजो शरफ़ ॾिनो। जॾहिं पुछंदा आहियूं रबीउल अव्वल जे महीने खां त रबीउल अव्वल जो महीनो चवंदो आहे मूंखे इज़त कमाल शरफ़ मिलियो आहे आमिना जे लाल जी विलादत सआदत मुबारक जे करे। रमज़ान शरीफ त चवंदो आहे मूंखे कमाल मिलियो हिन क़ुरान जे करे, छो त क़ुरान रमज़ान में आहे, रमज़ान क़ुरान में आहे। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। ज़ुल्हज जो महीनो त चवंदो आहे मूंखे कमाल मिलियो आहे बैतुल्लाह जे हज जे करे। मुहर्रम अल हराम जो महीनो त चवंदो आहे मूंखे कमाल मिलियो आहे जॾहिं को रब ज़मीन आसमान ठाहिया मां मुहर्रम खे रमज़ान खां पोइ इज़त वारो कयईं। रजब जो महीनो थो चवे मूंखे बि त इज़त मिलल आहे 27 जी राति मेराज जे करे। जंहिं राति इमामुल अंबिया 1.25 लख नबियनि जो इमाम बणियो, जंहिं राति रब साईं जा दीदार थिया, जंहिं राति जन्नत जा नज़ारा ॾेखारिया विया, जंहिं राति सभिनी नबियनि जी शरीयत मनसूख थी वई, आमिना जे लाल जी शरीयत मुहम्मदी जारी थी वई। छो त उन राति आज़ान ॾिनी जिब्राईल, आज़ान उहा ॾियईं बिलाली आज़ान जेका मदीने में भी मिले त मीरो खान में भी मिले। जिब्राईल वारी आज़ान, मेराज जी राति 13 आज़ान, जंहिं आज़ान जी इब्तिदा में रब जी सनाए, विच में आमिना जे लाल जी सना त वरी आख़िर में अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह खुदाई जी सना। ऐं तकबीर ॾियण वारो बि जिब्राईल। साईं भला नमाज़ कहिड़ी पढ़ी वेंदी, आदम अलैहिस्सलाम जी उम्मत वारी या यूसुफ अलैहिस्सलाम जी उम्मत वारी या खलीलुल्लाह जे शरीयत वारी या कलीमुल्लाह जे तौरेत वारी नमाज या दाऊद खलीफतुल्लाह वारी ज़बूर जी नमाज या ईसा रूहुल्लाह वारी इंजील वारी नमाज। फरमाया आमिना जो लाल आयो आहे, मुसल्ले जो अॻवान आहे, कढ अंबिया जी जमात आहे। अॼु सभिनी नबियनि मञियो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन। अॼु सभिनी नबियनि मीसाक़ वाइदो मञियो, असांजो बि नबी मुहम्मद करीम तूं आहीं, बराबर असां भी नबी आहियूं, पर अवां नबियनि जा भी नबी आयो, अवां मुसल्ले जा हक़दार आयो। हाणे क़यामत ताईं अवां जी नबूवत हलंदी, अवां जो किताब क़ुरान हलंदो, अवां जी शरीयत हलंदी त नमाज़ भी मुहम्मदी अदा थींदी। रजब तो चवे मूंखे कमाल मिलियो इन मेराज। शाबान तो चवे मूंखे कमाल मिलियो 15 शाबान जे करे।
जे रात अल्लाह जी रहमत एडी त कुर्ब वारी होंदी आ जो बनी कलब जे कबीले जे रिधन ऐं बकरिन जी खल ऐं चमड़ीअ में जेतिरा वार होंदा आहिनि। मौलाना दीनपुरी रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदो त बनी कलब में 80,000 रिध हुयो। 80,000 रिध जी खल में चमड़ीअ में जेतिरा वार आहिनि एतिरा मोमिन अल्लाह 15 शाबान जी रात बख़्शे छॾी। हिकिड़ी रात जे करे रब साईं शाबान खे इज़त ॾेई। रबीउल अव्वल बराबर तोखे कमाल मिलियो आ, तोखे अज़मत मिली आ। हा तो में भी हिकिड़ी रात बरकत वारी आ, या पोइ 8 जी रात आ, या 9 जी रात आ, या 12 जी रात आ। हाँ आमिना जे लाल मदीने जे मीर जी पैदाइश थी आ। अल्लाह अकबर कबीरा। दुनिया में अञा कुछ भी न हुयो, न ज़मीन हुई, न आसमान, न मलाइक, न जिन्न, न का बि मखलूक। दुनिया में अञा के मखलूक जो नालो ही न हुयो। अग में अव्वल 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 रब जी ज़ात हुई, अकेलो अल्लाह। खालिक जो नालो, मालिक जो नालो, राज़िक जो नालो, बासित जो नालो, हाफ़िज़ जो नालो, अकेलो रब। सहाबा कराम अर्ज़ कयो, क़ील या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं साईं अकेलो रब छा पियो करे जॾहिं के मखलूक जो नालो ई न हुयो। फरमाए मुंहिंजो रब अकेलो पाण पंहिंजी तारीफ़ करे। रब साईं पाण पंहिंजी तारीफ़ करे। सुबहानी मां आज़म शान, मां पाक आहियां, मां जहिड़ी का हस्ती नाहे। पोइ जॾहिं रब साईं मखलूकात जे पैदा करण जो इरादो कयो, हाणे से मखलूकात में त 18,000 मखलूकात आ। फरमाए मखलूक में जेका शइ मां रब खे सभ खां वधीक प्यारी आ, मां पहिरियों उन मखलूक खे पैदा कंदुमि जेको सॼी काइनात में मांखे वधीक प्यारो आ। मुंहिंजा रब साईं भला हिन सॼी काइनात में कहिड़ी शइ तोखे सभ खां वधीक प्यारी आ? फरमाए मांखे उहा ज़ात प्यारी आ जेको मोहम्मद बि आ त अहमद बि आ। तो न सुभान अल्लाह। जेको हामिद बि आ त महमूद बि आ, कासिम बि आ त आकिब बि आ, फातिह बि आ त हाशिर बि आ, रशीद बि आ त मशहूद बि आ, बशीर बि आ त नज़ीर बि आ, शाफी बि आ त हादी बि आ, महदी बि आ त माही बि आ, मुंजी बि आ त नाही बि आ, रसूल बि आ त नबी बि आ, सादिक बि आ त कामिल बि आ, अमीन बि आ त अब्दुल्लाह अल्लाह जो कान्हो बि आ, कलीमुल्लाह अल्लाह सां कलाम करण वारो, हबीबुल्लाह अल्लाह जो दोस्त बि आ, सफ़ीउल्लाह अल्लाह जो चूंडियल नबी आ, नजीउल्लाह तव्हां सां गुनाहगारनि खे रब जी बारगाह में छोटकारो ॾियारण वारो नबी आ, खातमुल अंबिया अव्वल नबी आ, आखिर नबी आ, बातिन नबी आ, ज़ाहिर नबी आ, नबीउर रहमत या यतीम नबी आ, करीम नबिया, मुजीब नबिया, शकूर नबिया, मुक़तसिद बिया, रसूलुल मलाई बिया, रसूलुर रहमत बिया, रसूलुल अव्वल बिया, रसूलुल आखिर बिया, रसूलुल इंसान बिया, रसूलुल मलाइकत बिया त रसूलुल जिन्नात बिया। सब खां पहिरियों रब साईं आमिना जे लाल जो नूर मुबारक पैदा। अव्वल अव्वल पाण फरमायो अञा आदम अलैहिस्सलाम जे जिस्म मुबारक खे ठाहिण जे लाइ रब जी बारगाह में अञा मिटीअ खे ॻोल्हियो पियो वञे। मां मोहम्मद उन महिल बि न पी। मुंहिंजो मुर्शिद ॿेर वारो रहमतुल्लाह अलैह इमामुल अंबिया जी नबूवत जो मिसाल ईअं ॾींदो हो जीअं स्कूल जे ॿार खे पिलकार हुजे, ईअं बुक ते पहिरों नुक़्तो है पिलकार जो। फरमाया इहा मोहम्मद करीम जी नबूवत शुरू थी। तवज्जो कयो मीरो खान वारा, तवज्जो तवज्जो। पिलकार सां ईअं गोल दायरो कढबो आहे,
ये पेरों टुबको आमिना जे लाल जी नबूवत शुरू फरमाए पो इतो यो टुबके को ही हलन था आदम सफीउल्लाह नूह नजीउल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह यूसुफ सिद्दीकुल्लाह हे अय्यूब व यूसुफ व मूसा व हारून व सुलेमान हे ज़बूर आतैना दाऊद ज़बूरा इंदा विया ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह तई आखिर में आया वरी जो टुबको मिलो त पाक मोहम्मद जी नबूवत ते जातो शुरुआत थी गोलदारो नबूवत जो हलंदो हलंदो वरी इते पूरो थियो तैं फरमायो अव्वल भी नबी आखिर भी नबी दुनिया जे 70-80 साल जमीन आसमान जे पैदा थियण खां 70,000 साल पहिरियों मोहम्मदी नूर ठहियो मता है हो नूर समझे बाबा जे नूर जे करे चवंदा आहिनि सभु कुझु नूर ई नूर आहे उन नूर जी ॻाल्हि नथो कयां मां मता यार हुन नूर ॾे ख़्यालु कयो हे उन नूर जी ॻाल्हि थो कयां जंहिं नूर जे सदके मक्को मदीनो रोशन थी चओ न सुभान अल्लाह जंहिं नूर जे सदके जंहिं नूर जी रोशनाईअ सां 1.25 लख नबियनि जी जमात 1.25 लख सहाबा जी जमात तयार थी जंहिं नूर जे सदके अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर ऐं उस्मान अलीअ जहिड़ा जवान पैदा आमिना जे लाल जो नूर मुबारक जमीन आसमान जे पैदा थियण खां 70,000 साल पहिरियों रब जी बारगाह में पोइ दर्जा बदर्जा मखलूक पैदा थींदी वई जने ज़मानो आयो हजरत आदम अलैहिस्सलाम जो रब साईं आमिना जे लाल जो नूर मुबारक खणी आदम नबीअ जे अंदर विझी छॾियो वाह आदम तोखे कमाल मिलियो वाह ॾाढा आदम तोखे अज़मत मिले अल्लाह अकबर सहाबा हाँ मलाइक नबियनि जी जमात हाँ जिन भी आदम जो दीदार कयो फरमाईंदा आदम अलैहिस्सलाम जी पेशानीअ में मोहम्मदी नूर चमकंदो हो शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर ए मोहम्मदी नूर आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पेशानी मुबारक में चमके थो दर्जा बदर्जा इन नूर के रब साईं मुंतकिल कयो हजरत शीस अलैहिस्सलाम हजरत नूह अलैहिस्सलाम सुभान अल्लाह उहो नूर जेको 70,000 साल जमीन आसमान खां भी अॻ में हाँ जॾहिं ज़मानो आयो इब्राहिम खलीलुल्लाह जो हजरत इब्राहिम जे चेहरे में इहो नूर चमकंदो हो जंहिं नूर जे सदके इब्राहिम खे वाह जी तौहीद नसीब थी खलीलुल्लाह नबी अकेलो निमरूद जे लश्कर सां मुंहुं ॾियण वारो बाबो आ चाचो आ घरों कढी था छॾनि पर तौहीद ते पक्को बाहि में अंदर थो वञे जिस्म मुबारक नंगो कयो थो वञे उहा बाहि जन्नत जो बाग थी बणिजे वाह खलील नबी हथ में कुहाड़ो खयो अथई हे जो वया हमरा मेले ते हे जो हिननि जा बुत पिया हा कंहिंजी जंघ कटई कंहिंजो हथ कटई कंहिंजो नक कटई कंहिं बुत जा कन कटई कंहिंजा ॿई पेर ख़तम कुहाड़ो खणी करे वॾे बुत ते रखई हे चाचे वारा जो मोटी आया हे असांजे ख़ुदा जो छा हाल कंहिंजी जंघ कटी पई आहे कंहिंजो नक कटियल आहे कंहिंजा हथ कटियल आहिनि कंहिंजा पेर कटियल आहिनि कंहिंजूं अखियूं निकितल आहिनि हे कंहिं ज़ुल्म कयो आहे असांजे ख़ुदानि सां असांजे महबूदनि सां मालकुन ला तंतिकून इब्राहिम अलैहिस्सलाम चयो पुछोन केरु मारे विया अथव ओ इब्राहिम हे त असां सां ॻाल्हाईंदा ई न आहिनि पोइ उफ़िल लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाह अफला ताकुलून बुढ़ी मरो मां त माना ईअं कंदो आहियां उफ़िल लकुम मन बुढ़ी मरो क़ुरान जो 17 सिपारे में सूरत
अंबिया में तो रब फरमाए उफ़िल लकुम, हे फाता जे हालत बुढ़ी मरो पिया। एड़न खुदा जे आडो झुको था जिनके पेर ता कटजी वञन, जिन जो खुदा जो अखियूं तो निकरन, नक ता कटजन, कन ता पटे कटजन, जगह तो उन जो भजन पे भी किरी पिया होता। रे सखर जे परे मेलो लगंदो आ, मुझे हिकिड़े दोस्त मौली साहब नौजवान छोकरो चे साईं ख़बर पई थी, मां जो शाय ख़ैर त आहे जे सुवारी आमना खटी वई, हाणे मांखे शादीअ जी ज़रूरत नाहे। शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, नारे तकबीर। तंहिंजे करे त मां चवंदो आहियां न इहा अमानत अॼु बि रोज़े में पई आहे, इहा अमानत अॼु बि रोज़े पाक में ज़िंदा आहे। परे तके चवण वारे चयो न हुजरा तेरा आराम घर सरवर देंगे, यूं अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन है। सुभान अल्लाह। सब थकजी पिया थी, मां दुआ घुरा तो सुभान अल्लाह कनी न था पर भी ॻाल्हायो सुभान अल्लाह कयो। हुजरा तेरा आराम घर सरवर देंगे, यूं अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन है, कि इसी में रहमत रहते हैं। यही हुजरा है, यही हुजरा है जिसको गुंबज़े खजरा भी कहते हैं। हुजरा तेरा आराम में घर सरवर देंगे, यूं अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन है, कि इसी में रहमतल लिल आलमीन रहते हैं। यही हुजरा है जिसको गुंबज़े खजरा भी कहते हैं। इसी से हशर के दिन सरवर को नैन उठेंगे। खुदा जी ज़ात जो कसम मां पुछा कर उन्हनि खां जेके मदीने में महबूब जो रोज़ो ॾिसी आया। तूं असां त रुगो हिते सुभान अल्लाह जा टरका था कयूं, पुछा कर उन्हनि खां जेके वया थी चवनि था सिक ई नथी लहे, चवंदा वरी वञूं। पर कंदकोट ऐं कश्मीर त न लारकाणो जो अल्लाह ताला जी हिम्मत करे त रब वरी दीदार कराए। जे रब घुरे न त सुभान अल्लाह देरी नाहे, जे न घुरई त पोइ जहाज़ में बि लाराए वापस करे जन्नत ॾिसणी हुजे। अम्मा आयशा जो उहो हुजरो मुबारक ॾिसी अचे जंहिंमें मदनी मीर सुतो पियो। तॾहिं त शायर तो चवे यही हुजरा है जिसको गुंबज़े खजरा भी कहते हैं, इसी से हशर के दिन सरवर को नैन उठेंगे, मगर तन्हा नहीं माशेखैन अबू बकर उमर उठेंगे। हाँ जेका रहमत आमिना जे लाल जे रोज़े ते सुबुह को वठी करे रात ताईं वसे थी, वरी रात को वठी करे वरी सुबुह ताईं रहमत वसे थी। उहा ई रहमत सिद्दीक़ अकबर जे मथों भी आ, उहा ई रहमत फारूक आज़म ते भी आ, ऐं उहा ई रहमत रहियल जॻह जॾहिं ईसा अलैहिस्सलाम ईंदो उते भी पई वसे। परे दचे तो इसी से हशर के दिन सरवर को नैन उठेंगे, मगर तन्हा नहीं माशेखैन अबू बकर उमर भी उठेंगे। मुझे साईं फरमायो तवज्जो क्यों मुझे साईं फरमायो सहाबा ॾिसो मुझे हथ में अबा बकर सिद्दीक ए सोनो उमर तवज्जो अबा बकर सिद्दीक ए सोनो उमर पाण फरमाओ क़यामत जे ॾींहुं असां रोज़े मोही उथंदासीं। सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। शफाअत की तेरी रहमत खुदा से इब्तिदा होगी। पहिरों शफाअत केर कंदो? अल्लाह जो हुक्म थींदो, पर शफाअत केर कंदो? महबूब आलिमन बुजुर्गन सहाबिन को अग में केर शफाअत कंदो? आमिना जो लाल
परे तो चले तो शफाअत की तेरी रहमत खुदा से इब्तिदा होगी, फिर इसी पर उम्मतों की मग़फ़िरत की इंतहा होगी। हुजरा तेरा आराम घर सरवर देंगे, यो अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन है, कि इसी में रहमतल लिल आलमीन रहते हैं। अम्मा आमिना साइण थी फरमाए, जॾहिं मुंहिंजो महबूब जायो मुंहिंजे घर में तेल जे दिए ॿारण जे लाइ तेल खपी वियो, हातिफी आवाज़ आया, आमिना गणती न कर, वो महबूब दुनिया में अचे थो जो दुनिया जे तेल जी ज़रूरत न है। महबूब जी विलादत सां मां आमिना जो हुजरो मुबारक त रोशन थी वियो। सुभान अल्लाह, केसर ऐं किसरा जा कुंगरा त किरी पिया, पर शाम जो माड़ियूं बि नज़र पियूं अचनि। अम्मा आमिना साइण जी फरमाए, थोरी देर में मुंहिंजो महबूब मां जुदा थी वियो। मां परेशान घर जे कुंड में ॻोल्हियां पई त मुंहिंजो महबूब काॾे वियो, ख़बर न पई। सुभान अल्लाह, मुंहिंजो साईं मुंहिंजी झोल में आ ऐं वारनि मुबारकनि ज़ुल्फनि मां पाणीअ जा कतरा था ठिमनि। इशारो मिलियो त आमिना, तुंहिंजे बछड़े खे असां मथे खणी वियासीं। मलाइकनि अलम नशरह लक सदरक, सीनो मुबारक चीरे दिल मुबारक कढी जन्नत जे पाणीअ सां धोई, उन में अज़मत ऐं हिकमत जूं वॾियूं दानाऊं ऐं बरकत वारी दिल सां बरकत वारे पाणीअ सां साफ़ करे महबूब जी दिल खे 7 दफ़ा धोई छॾी। वाह मुंहिंजा नबी, जॾहिं सहाबा जी मजलिस में वेहनि था, अदा निंड न कर यार, तवज्जो। सहाबा के कद जा वॾा, के कद जा नंढा, जॾहिं नंढा वॾा सहाबा अॻिते ऐं कद जा नंढा सहाबी पोयां, 1.25 लख सहाबा, हज़ारनि जो मजमूओ, हर एक जी दिल में तड़पा त आमिना जे लाल जो दीदार कयां। मुंहिंजो साईं, मुंहिंजो रब्बुल आलमीन ज़मीन खे मथे करे महबूब जो शान मथे, सभु सहाबा महबूब जो दीदार। अल्लाहु अकबर कबीरा। जंहिंजे आंगुर मुबारक में कमाल, आंगुर सां इशारो करे चंद्र ब टुकड़ा थी वञे, आंगुर सां इशारो करे लथल सिज वापसि मोटी अचे। इहा ई आंगुर आहे जंहिंखे पंहिंजो लुआब मुबारक हणे सिद्दीक़ जे कदमनि ते घुमाए त अबू बकर जे पेरनि मां नांग जो असर ख़त्म थी वञे। अजब जी ॻाल्हि आहे, महबूब जो लुआब मुबारक सिद्दीक़ जे पेरनि ते लॻो आहे, वरी इहो ई लुआब मुबारक हैदर करार अलीउल मुर्तज़ा जे अखियुनि मुबारकनि खे लॻल आहे त सोणे अलीअ जूं अखियूं उथल हुयूं, पर शफ़ा थी वई। ख़ैबर जो किलो नारे तकबीर सां फतह। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, नारे तकबीर। मुझे महबूब करीम जे घर वारनि जो इहो हाल, 11 हुजरा मुबारक महीननि जा महीना थी वञनि, साईं जे घर में बाह न भरे। सखिन जो सरदार, जंहिंजे दर ते मुस्लमान त मानी खाई वञनि, पर दुश्मन काफ़िर बि महिमान थी अचनि। काफ़र आयो आहे, साईं मां तव्हांजे दर जो महिमान आहे, मूंखे मानी खारायो। मुंहिंजे साईं जे सहाबा जो इहो हाल हुयो जो सहाबा बि बुख ते। आमिना जो लाल पाण 3 ॾींहं थी विया आहिनि, गिरहो लुकमो मानीअ जो न खाधो आहे। साईं मां तव्हांजे दर जो महिमान आहे बि काफ़र। मुझे साईं ऐलान कयो आहे को मुजाहिद जेको उथे मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महिमान खे मानी खाराए। सहाबा सब खामोश,
महबूबन करीमन 3 दफ़ा ऐलान कयो, हालांकि उन मजलिस में सिद्दीक़ अकबर जहिड़ा, सखी उस्मान जहिड़ा, जवान फारूक आज़म, हैदर करार, वॾा वॾा सहाबा वेठा, पर हर एक खे ख़बर हुई त ताज़ो हाणे जंग लॻी आहे। पंहिंजे घरनि खे पुहारियूं ॾेई सभु माल महबूब जे कदमनि में उछलायो। खाइण जे लाइ कुझु न आहे, बच्चा बुख ते आहिनि, महिमान खे काथों खारायूं। हालांकि जेकॾहिं महिमान नवाज़ी ते ईंदा आहिनि त उहो बि सहाबी हुयो जंहिं वटि बमानियूं हुयूं। महिमान दर ते आयो आहे, घरवारी बुख ते, बच्चा बुख ते, पाण बुख ते, बचनि खे त क़ुरान जी लोली ॾेई सुम्हारे, पर महबूब करीम जे महिमान खे उन सहाबीअ पंहिंजी घरवारीअ खे इशारो ॾिनो, जॾहिं महिमान मानी खाए त ॾीए खे विसाए छॾिजांइ, पोइ तूं बि पया चप हलाईंजांइ, मां बि पंहिंजो वात हलाईंदुमि, ॿई मानियूं महिमान खाई वञे, भली असां बुख ते हुजे। मुंहिंजे साईं फरमायो, केरा जेको मुंहिंजे महिमान खे मानी खाराए? कोई भी तैयार नहीं। मुझे साईं फरमायो, या बिलाल लब्बैक या रसूल अल्लाह। बिलाल वञ मुझे हुजरन मुबारकन जो दरवाजो खड़काए, बीबी सौदा जे दरवाजे ते वञ, या खदीजा जे दरवाजे ते वञ, या हफ्सा जे दरवाजे ते वञ, या ज़ैनब बिन्त खुज़ैमा जे दरवाजे ते वञ, या उम्मे सलमा जे दरवाजे ते वञ, या ज़ैनब बिन्त जहश जे दरवाजे ते वञ, या जुवैरिया जे दरवाजे ते वञ, या उम्मे हबीबा ॾे वञ, या मैमूना ॾे वञ, या सफिया जे घर वञ, या सिद्दीक़ जी न्याणी आयशा जे घर वञ। को मानीअ जो टुकरो आहे महिमान जे खाराइण जे लाइ, आमिना जे लाल जो दरजो महिमान बुखियो न वञे। बिलाल साईं जॾहिं आयो, हिक हिक घरवारीअ जे हुजरे मुबारक ते, मनन त केरा दरवाजे ते, अन बिलाल गुलाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिलाल तोखे ख़बर आहे, बीबी साइण आयशा जी फरमाए, असांजे घर में पाणीअ जे भुक खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। बिलाल महीनो थी वियो आहे, मां आयशा जे घर जी चुल्ह न ॿरी आहे। बिलाल कॾहिं घर में खीर जो तोहफ़ो ईंदो आहे, कॾहिं 2 खारकूं ईंदियूं आहिनि, महबूब खाईंदो आहे, मां आयशा बि खाईंदी आहे, रोज़े जी नियत कंदा आहियूं। ऐं तूं असांजो शाल आहे, घर में माल गंजा, पोइ बि पुछे ॾे ख़बर फसलनि जो छा थो अचे, मज़ो न आहे। दुकान कीअं थो हले, अचे मज़ो न आहे। नौकरीअ में पैसनि में कीअं अचे, मज़ो न आहे। शुक्र त असांखे आहे ई कोन। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। बाना शुक्र कंदे त मां रब वधाईंदोसां, जे ना शुक्री कंदे। हाँ, शेख सादी रहमतुल्लाह अलैह दमश्क जी जामिया मस्जिद में जुमो पाइण वञे पियो, पेरनि में जुती को न हुई। जून जो महीनो, सादी रहमतुल्लाह अलैह जा पेर सड़न पिया। आसमान ॾे तके करे चवे थो, मुंहिंजा अल्लाह, मां सैदीअ खे एतिरा पैसा त ॾियां जो मां दमश्क जी बाज़ार मां जुती वठां, मुंहिंजा पेर सड़ंदा, नमाज़ ते थो वञा। अल्लाह साईं शेख सैदीअ खे नज़र कराई हिकिड़े ज़ईफ़ बाने ते, जेके पेरनि खां मंडड़ो माज़ूर आहे, ज़मीन ते गीस थो अचे थो, पर जुमे जी नमाज़ ते हाज़िर थो थिए। आसमान ॾे तके करे चवे थो, मुंहिंजा मौला, जे सैदीअ खे जुती न ॾिनई त ख़ैर आहे, पेर त ॾिनई, मां घुमण जहिड़ो त आहियां, ही बि त तुंहिंजो बानो आहे। ज़मीन ते गीस जी बि जुमे नमाज़ पढ़ण थो। अखियुनि जो रिज़्क़, हे कननि जो रिज़्क़, हे ज़ुबान जो रिज़्क़, हे हथनि जो रिज़्क़, हे पेरनि जो रिज़्क़ असांखे मिलल आहे बाबा। कॾहिं अलाह साईं जे तरफ़ों तव्हां ॾे के मलाइका आया त रोज़ानो अखि सां हेॾा दीदार कंदो आहे, बिल ॾे, कननि सां ॿुधंदो आहे, बिल ॾे, पेरनि सां हलंदो आहे, बिल ॾे, सुई गैस जो बिल ॾींदो आहे, बिजलीअ जो बिल ॾींदो आहे, हे बिल बि ॾे न। रब जे तरफ़ों हथ चुराए थो हले थो, अलाह जी कोरट आहे, बिल ॾे, न त गिरफ़्तार थींदे। अलाह साईं जिस्म जे उज़वनि में 24 कलाक मुफ़्त में रिज़्क़ ॾे। अम्मा आयशा जे घर तो वापस वयो सोनो बिलाल,
हज़रत अम्मा हफ्सा जे दरवाजे ते आयो, उम्मे सलमा ने आयो, ज़ैनब साइण दे आयो, उम्मे हबीबा ने आयो, मेमूना ने आयो, सफिया ने आयो, उम्मे सलमा सभिनी चयो बिलाल असांजे हुजरन में कुछ भी न आहे। बिलाल साईं वापस मोटी आयो, गमगीन दुख में आया। अल्लाह अकबर, मेहमान भी वेठो आ। आमिना जा लाल अवां जे हुजरन मुबारकन में महीनो थी वियो आ, घर में बाह न भरी आ। सोना पाणीअ जे चुके खां सवा कुछ भी न आहे। अज़वाजे मुतहरात के रोज़ो आ। सुन हाणे काॾे वञा त मुंहिंजे सोणे नबीअ ताजदारे मदीना फ़ख़्रुल अंबिया फरमायो बिलाल जेकॾहिं मुंहिंजे हुजरन मुबारकनि ॾे कुछ भी न आहे त मां महिमान खे मानी त खाराइणी आहे। बिलाल वञ मुंहिंजे प्यारी न्याणी ख़ातून जन्नत हसन हुसैन जी अम्मा सोणे हैदर करार जी राणी फातिमत ज़हरा जो दर खड़काए मन कुछ न कुछ मिलंदो। हज़रत बिलाल साईं तो फरमाए मां त वयमि पर सोणे अलीअ ॾे ॾिसां पियो। हज़रत अली साईं तो फरमाए मां त सोचियां पियो त जेकॾहिं अलीअ जे घर में खाइण जे लाइ कुझु हुजे हा त मां महबूब जे हुक्म सां पाण छो न उथां हा। आमिना जे लाल 3 दफ़ा ऐलान कयो मां अली बि सम्झां थो त मुंहिंजे घर कुझु न आहे छो त ख़ातून जन्नत मुंहिंजे बचड़नि हसन हुसैन खे बि हाणे क़ुरान जी लोली ॾेई बुख ते सुम्हारियो आहे। पर मोकिलण वारी ज़ात मदीने जो मीरा मां अली कीअं रोकियां मुंहिंजे दर ते महबूब जे हुक्म सां बिलाल वञे ज़रूर रब को न को इंतज़ाम कंदो। चओ न सुभान अल्लाह। जॾहिं बिलाल साईं आयो अम्मा फातिमत ज़हरा जे दरवाज़े ते दरवाज़ो खड़काए ऐं मन अंत केरा दरवाज़े ते अन बिलाल गुलाम मोहम्मद रसूलुल्लाह। बिलाल कीअं आयो आहे ख़ातून जन्नत महबूब जी न्याणी मुंहिंजे साईं जे दर ते महिमान आयो आहे। सहाबा कराम जे घरनि में कुछ भी न आहे पाणीअ खां सवा अज़वाज मुतहरात ख़ाली मोटायो आहे। साईं बाबो साईं अवां जो परेशान आहे और फातिमा कुछ न कुछ इंतजाम कर। अल्लाह अकबर। हज़रत ख़ातून जन्नत रोई करे चवे ते बिलाल मां पाण 3 ॾींहं थी विया आहिनि बुख ते वेठी आहियां। बिलाल बचड़नि खे हाणे सूरत आल इमरान ऐं बकर जी तिलावत कराए निंड कराई आहे। बिलाल हसन हुसैन बुख ते, बिलाल मुंहिंजो राणो अली बुख ते, मां पाण बुख ते आहियां। पर बिलाल मुंहिंजे दर जो महिमान आहे वापसि न वञजाए। मां ख़ातून जन्नत पंहिंजी चादर मुबारक तोखे लाहे थी ॾियां। बिलाल हीअ मुंहिंजी चादर खणी वञो। मके जे मदीने जे बाज़ार में यहूदीअ जे दुकान ते गिरवी रखी आहे। बिलाल कुझु अटो वठी आहे, बिलाल को भाॼी वठी आहे, बिलाल को मानीअ जो इंतज़ाम लाइ सामान वठी आहे। जॾहिं असांखे पैसा थिया त हुन यहूदीअ खे ॾींदासीं ऐं मां फातिमत ज़हरा पंहिंजी चादर मुबारक गिरवी रखियल घुराईंदुमि। बिलाल जो चए अल्लाह अकबर न ख़ातून जन्नत माखो ईअं न थींदो मांखे सुणे अलीअ जी गैरत यादि थी अचे। हैदर करार अलीउल मुर्तज़ा छा चवंदो बिलाल जेकॾहिं मुंहिंजे घर में कुझु बि न हुयो त वापसि मोटी अचे हा। बिलाल वापसि मोटी अचे हा। बिलाल मुंहिंजी घरवारीअ जी इज़त वारी चादर मुबारक कीअं खई थी। बिलाल मां अलीअ खां पुछे था, बिलाल हसन हुसैन खां पुछे था सुणो हसन हुसैन तोखे इजाज़त ॾियनि पोइ ख़ातून जन्नत उन्हनि जी अम्मा जी चादर खणे आ। बिलाल जो चए अम्मा मां न खणंदमि चादर दुनिया मूंखे तानो ॾींदी त अलीअ जी राणी नबीअ जी न्याणी यहूदीअ जे दुकान ते चादर मुबारक गिरवी आहे। अल्लाह अकबर। ख़ातून जन्नत फरमायो बिलाल मां रब्बे ज़ुल जलाल जी इज़त जो कसम थी ॾियां बिलाल मुंहिंजे बाबे जो महिमान आहे, मुंहिंजे बाबे जी सखावत वॾी आहे। बिलाल मुंहिंजे बाबे जे महिमान जो इम्तिहान आहे। बिलाल वापसि न वञजाए न वञजाए। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मां अलीअ सां पाण इंसाफ़ कंदमि, हसन हुसैन खे मां पाण राज़ी कंदमि। बिलाल जॾहिं अज़वाज मुतहरात को मानीअ जो टुकर न मिलियो आहे बाबे साईं खे ख़बर आहे मुंहिंजा बचड़ा बुख ते हुया पर बाबे मुंहिंजे दर ते मोकिलियो आहे। बिलाल मुंहिंजे साईं जो मुंहिंजे बाबे जूं ॿियूं बि त नियाणियूं आहिनि, ज़ैनब साइण बि आहे, रुकैया बि आहे, उम्मे कलसूम बि आहे, पर बाबो मुंहिंजी
एडी इज्जत कंदो आ मां जने फातिमा मिलण ईंदी आ त बाबो चादर मुबारक विछाए या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दसिर वारी चादर विछाए मुंहिंजो इस्तक़बाल कंदो आ ओ बिलाल जंहिं बाबे मुंहिंजी एडी इज्जत कई आ बिलाल मां बाबे जे महिमान खे वापसि न कंदुमि बिलाल हीअ चादर खणी वञ सुनो बिलाल अलीअ जी राणीअ जी चादर यहूदीअ जे दुकान ते खणी बि वञे थो अखियुनि मां नीर बि वहाए थो रोए बि अथो अल्लाह हे कहिड़ो इम्तिहान बिलाल जे हथ में अची वियो आहे जॾहिं यहूदीअ जे दुकान ते आयो हीअ चादर मुबारक गिरवी रखो असांखे अटो बि ॾे असांखे चांवर बि ॾे असांखे भाॼीअ लाइ सामान बि ॾे यहूदी थो चवे बिलाल हीअ चादर कंहिंजी आहे बिलाल हीअ चादर कंहिंजी आहे बिलाल साईं थो चए यहूदी तुंहिंजो चादर छा सा तूं हिनखे गिरवी रख असांखे अटो ऐं चांवर ॾे बिलाल मां बि न ॾींदोमांइ मूंखे तारुफ़ कराए त हीअ चादर कंहिंजी आहे चई ठीकु आहे पोइ तूं न ॾींदे त मां ॿिए दुकान ते वञा टियों दुकान चौथों दुकान बिलाल मां ॿिए दुकान ते बि वञणु न ॾींदोसांइ मूंखे ॿुधाए हीअ चादर कंहिंजी आहे बिलाल साईं जी अखियुनि मां ॻोढ़ा वही आया हीअ चादर उन ख़ातून जन्नत जी आहे जंहिंजे लाइ महबूब फरमायो त दुनिया में जेसी ताईं फातिमा कदम जन्नत में न रखंदी दुनिया जी काई औरत जन्नत में न वेंदी हसन हुसैन जी अम्मा जी चादर क़ुरान जी हाफ़िज़ाणी उहा फातिमा जॾहिं राति जो मुसल्लो विछाए अल्लाह जो क़ुरान पढ़ंदी हुई सियारे जी राति में सूरत माइदा सूरत आल इमरान बकर ख़तम सूरत अनाम 7 सिपारा हिक रकात में पढ़े एॾो बिलाल अज़ान ॾे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर खातून जन्नत जे कननि ते आवाज़ अचे जल्दीअ में पंहिंजो तहजुद ॿी रकात पूरी करे सलाम वराए आसमान ॾे तके चवे मुंहिंजा अल्लाह तूं सियारे जी राति खे एतिरो नंढो छो कयो आहे जो मां फातिमा 2 रकातूं तहजुद जो बि पूरी नथी करे सघां अल्लाह तुंहिंजो रातियूं एतिरियूं नंढियूं जो मां फातिमा तहजुद बि पूरो नथी करे सघां हीअ चादर ख़ातून जन्नत जी अच्छा बिलाल पोइ हीअ चादर बि खणी वञ बिलाल हे अटो बि खणी वञ बिलाल हे चांवरनि जी बोरी बि खणी वञ बिलाल हे सामान भाॼी बि खणी वञ बिलाल हीअ चादर ख़ातून जन्नत खे वञी वापसि ॾे बिलाल जॾहिं मानी तयार थी वञे बिलाल जॾहिं महिमान जी मानी तयार थी वञे त मूंखे बि गॾु वठियूं हलजांइ ओ यहूदी तुंहिंजो हिन मानीअ सां कहिड़ो ताल्लुक भला तूं दुनिया जी ख़ल्क़ खे ॿुधाईंदे त अलीअ जी राणी नबीअ जी न्याणीअ जी चादर मुंहिंजे दुकान ते आई आहे छा भला तानो ॾींदे टोक कंदे पर न मूंखे इहा नियत न आहे बिलाल मूंखे वठियूं हलजांइ बराबर मां दुकानदार आहियां पर मां तोड़े त इंजील जो हाफ़िज़ बि आहियां मां आसमानी किताब तोड़े त इंजील में पढ़ियो आहे दुनिया जो आख़िरी नबी ईंदो उन नबीअ जो ज़मीन ते नालो मोहम्मद हूंदो आसमान ते अहमद हूंदो उन नबीअ जी हिकिड़ी निशानी इहा हूंदी एॾो त सखन जो सरदार हूंदो जो उन जे दर ते मुस्लमान त महिमान थींदा पर दुश्मन काफ़र बि ईंदा महिमान थींदा पोइ हिकिड़े ॾींहुं उहा घड़ी ईंदी जो आमिना जे लाल मोहम्मद पाक जे सहाबा वटि कुझु बि न हूंदो महबूब जे अज़वाज मुतहरात यारनि घर वारनि जे हुजरनि में कुझु बि न हूंदो पोइ बिलाल नाले उन जो गुलाम हूंदो पोइ महबूब साईं आख़िरी नबीअ जी न्याणीअ जो नालो फातिमा हूंदो उन जे दर ते बिलाल ईंदो उन जे घर में बि कुझु न हूंदो उन नबीअ जी इहा निशानी अथव जो उन जी न्याणी पंहिंजी चादर मुबारक लाहे बिलाल खे ॾींदे बिलाल हीअ चादर खणी वञ पोइ उहा चादर कंहिं यहूदीअ जे दुकान ते गिरवी थी ईंदे हा बिलाल मां मुस्लमाननि जे नबीअ में कई कमाल ॾिठा कई मौजज़ा ॾिठा कई मां इज़त अज़मत जूं ॻाल्हियूं ॾिठियूं पर इहा निशानी मूंखे नज़र न पई अचे मुंहिंजी दिलि में वहम
में शक ऐं गुमान हुयो अलाए आखिरी जहान जो सरकार नबी अलाए इहो आहे अलाए ॿियो आहे। हालांकि हीअ निशानी भी ॾिठी मांस जो ॿिन कुलनि मुबारकनि में मोहम्मदी मोहर नबुवत भी चमकंदी हुई जिते लिखल हुयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जो नालो भी चमकंदो हो पर हीअ निशानी रहियल हुई। सुभान अल्लाह गुमान भी मूंखे वहम भी मूंखे पर इहो दुकान भी वरी मुंहिंजो वरी वो यहूदी भी मानिक जेको तौरेत इंजील में लिखल हुयो। बिलाल जॾहिं मानी तयार थिए मूंखे वठियूं हल जाए मता मूंखे मौत अची वञे मां मरी वञा बिलाल जल्दी कर मूंखे भी महबूब जी ख़िदमत में वठी वञ। सुभान अल्लाह खातून जन्नत क़ुरान भी पढ़ंदी आहे नबीअ जे महिमान जे लाइ मानी भी इंतज़ाम कंदी आहे। जॾहिं मानी तयार थी वई सोनो बिलाल मानियूं खयूं थो वञे यहूदी भी गॾु साण थो हले। जॾहिं महिमान मानी खाधी आहे आख़िर उहो महिमान जे अलीअ जी राणी हसन हुसैन जी अम्मा फातिमत ज़हरा जे हथनि मुबारकनि जी तयार थियल मानी उन महिमान जेका मानी क़ुरान जी तिलावत सां तयार थी हुई। सुभान अल्लाह महिमान जे अंदर भी ईमान जागी पियो आहे। जॾहिं उहो सॼो किस्सो मजलिस में उन यहूदीअ ॿुधायो पर मां सोना पंहिंजे हथनि मुबारकनि खे ओरे कजाए मूंखे कलमो पढ़ाए तूं मोहम्मद भी आहे त अहमद भी आहे मां तुंहिंजो गुलाम थियण आयो आहे। उन मजलिस में उन यहूदीअ दुकानदार त पढ़ियो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहु अकबर। वो बेईमान काफिर जे अलीअ जी राणीअ जे हथनि जी तयार थियल मानी खाधई उन बीच सोना जे तूं एॾो सचो नबी आहे त पोइ मूंखे भी कलमो पढ़ाए मां सॼो घर वठियूं थो अचां। सुभान अल्लाह। मीरो खान वारा महबूब करीम जी न्याणियुनि जे हथनि जी मानी तयार थियल जॾहिं काफ़रनि जे पेट में वञे त सुभान अल्लाह ईमान जी बाहि बड़की पवे। उहो भी मुसलमान थी वियो यहूदी भी मुसलमान थी वियो। आखिर महबूब जे हुजरनि जी अज़मत भी त हुई। आखिर आमिना जे लाल जे हुजरनि जी अज़मत अम्मा आयशा जी भी हुई। तवज्जो कंजाए मां मुख़्तसिर कंदो थो वञा केर मुंहिंजी महबूब जी राणी अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा जॾहिं ज़ालिमन ग़ज़वाए बनी मुस्तलक़ खां पोइ महबूब जे घर ते हमलो कयो आहे अज़वाज मुतहरा जी इज़्ज़त ते हमलो थियो आहे नामूस रिसाल जे घर ते थियो आहे ग़ज़वाए बनी मुस्तलक़ जंहिंमें मुंहिंजो साईं बुखा विझंदो हो। मुंहिंजो साईं जॾहिं जंग ते वेंदो हो 27 जंगनि में मुंहिंजे साईं पाण शरीक थियो आहे। साहबा चवनि था असां जंग में हिक हथ सां तलवार हलाईंदा हुआसीं पर महबूब ॿिन्ही हथनि सां तलवार हलाईंदा हिन हथ सां भी तलवार हलाए हिन हथ सां भी तलवार हलाए। साईं जूं 11 घर वारियूं साईं बुखो विझे पोइ जंहिंजो नालो निकिरे उनखे जंग में पाण सां गॾु वठी वेंदा हुआ। जॾहिं ग़ज़वाए बनी मुस्तलक़ लॻी त बुखे में नालो आयशा सिद्दीक़ा जो चो रज़ी अल्लाहु अन्हा सिद्दीक़ा जो नालो आयो। मुंहिंजो साईं उथिया बीबी आयशा कजावे में अंदर वेठी अम्मा साईं खे जंग खां पोइ क़ज़ाए हाजत जो ख्याल थियो। अम्मा साईं जंग में वई सहाबा खे ख़बर ई न पई महबूब खे भी ख़बर न पई। मुंहिंजे साईं सम्झो त आयशा कजावे जे अंदर आहे छो त सिद्दीक़ा जे बारे में किताबनि में अचे थो कद जी हल्की हुई जिस्म जी हल्की महसूस न थींदो त ॼणो उठ जे मथां सवार आहे या नाहे सवार। साईं फरमाए हलो सहाबा हली पिया साईं पोते रहिजी वई पंहिंजी चादर मुबारक विछाए। हज़रत सफ़वान सहाबी उन दौर में काफ़िले जे पोयों सहाबा पोयों ईंदा हा। काफ़िले जे कंहिं सहाबीअ जो को सामान रहिजी वञे खीमे जे अंदर काशे रहिजी वञे त उहो खणी ईंदा हा। जॾहिं सफ़वान सहाबी जी नज़र पई वई आयशा ते अल्लाहु अकबर महबूब जी राणी त हिते आहे। हाणे तव्हां खां पुछां थो मीरो खान वारो जे मुंहिंजो महबूब आलिमुल ग़ैब हुजे हा त साईं वञे हा चइबो त इल्म ग़ैब जो न हुयो ख़बर न हुई त साईं हिते आहे या न। मुंहिंजो साईं परेशान सफ़वान साहबी उठ मुबारक खे विहारियो अम्मा साईं वेठी पंहिंजे घर आई मक्के में साईं मुनाफ़िकन मदीने में हुला कयो त मुसलमाननि जे नबीअ जी राणी आयशा सफ़वान साहबी एॾा ज़ालिम मुनाफ़िक नबीअ जे घर ते बि हमलो। मुंहिंजो साईं परेशान आहे सहाबा जी जमात खे गॾु कयईं
मुखे मशवरो दियो मुंहिंजी दिल ते भार थी पियो आहे नामूस रिसाल जी इज्जत ते हमलो थियो आहे के सहाबीअ कीअं मशवरो ॾिनो के कीअं मशवरो ॾिनो सोनो अली साईं तो फरमाए अल्लाहु अकबर साईं जे करे आयशा सां मोहब्बत भरजी वई आहे त ॿियूं औरतूं खोड़ आहिनि सिद्दीक़ा जी फरमाए मूंखे अलीअ जे लफ़्ज़नि रोहाए छॾियो सोनो उमर साईं तलवार आसमान में हलाए करे चवे थो सोना आयशा सां निकाह रब जे हुक्म ते अवां कयो आहे सोना अवां जे जिस्म मुबारक ते अल्लाह करे के गंदी मक्खी के वेण बर्दाश्त नथो करे आयशा पाक दामन औरत आए अल्लाह अकबर मुझो साईं ॾाढो परेशान साईं जंदरे घर आया बीबी आयशा फरमाए मां इजाज़त वठम तवज्जो कजां मां मुख़्तसिर कंदो थो वञा मुंहिंजे साईं खां इजाज़त थी वठे सिद्दीक़ा तय्यबा हाणे फरमा आयशा तोखे इजाज़त आहे सिद्दीक़ा जी फरमाए अॻ में मां महबूब खां इजाज़त वठंदी हुयमि त मुंहिंजो साईं मूंखे इजाज़त न ॾींदो हो एॾो प्यार मूंसां पर अॼु साईं मूंखे फौरन इजाज़त ॾिनी मां सम्झी वियमि त मुंहिंजे साईं जी दिल ते बार आहे मां घर आयमि नमाज़ पई पढ़ां क़ुरान जी तिलावत कयां पई मुंहिंजे अखियुनि ते बार मुंहिंजे दिल ते बार अल्लाह तूं मुंहिंजी इज़्ज़त नामूस रिसालत ते रब साईं हमलो थियो आहे रब तूं मुंहिंजी हिफ़ाज़त कजांइ अल्लाह मुंहिंजी पाक दामिनी जी गवाही ॾिजांइ अल्लाह अकबर कबीरा मुंहिंजो साईं आया सिद्दीक़ अकबर जे घर में आमिना जे लाल फरमाए मुंहिंजी रानी आयशा काथे आहे अम्मा आयशा जी रही अमर साइण फरमाए सोना जॾहिं खां आयशा ते तुहमत लगी आहे सिद्दीक़ा खाइण पीअण बंदि करे छॾियो आहे मुसल्लो विछाए अल्लाह खे यादि थी करे हा मुंहिंजो साईं वेझो आया आयशा तूं पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधाए अल्लाह अकबर बीबी साइण सिद्दीक़ा फरमायो इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह वअअलम मिनल्लाह मा ला तालमून मां पंहिंजी शिकायत रब खे ॾिनी आहे जॾहिं याकूब अलैहिस्सलाम खां पुटु जुदा थी वियो यूसुफ अलैहिस्सलाम दुनिया वारा पुछनि पिया याकूब तुंहिंजो पुटु काथे आहे त याकूब चवे पियो इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह मां रब खे दाव ॾिनी आहे हा कई सालनि खां पोइ बि यूसुफ पंहिंजे पुटु याकूब सां मिली वियो मां बि पंहिंजे रब खे दाव ॾिनी आहे मुंहिंजो साईं हलिया विया कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं क़ुरान जो आयतूं नाज़िल थियो सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम यइज़ुकुमुल्लाहु अन तऊदू लिमिस्लिही अबदन इन कुंतुम मुमिनीन अल्लाह अकबर हज़रत यूसुफ जी इज्जत ते हमलो थियो त ज़ुलेखा जी मासीअ जे पुटु पाक दामिनी जे लाइ शादी ॾिने वक़ुद्दत क़मीसहु मिन क़ुबुलिन फसदक़त वहुव मिनल काज़िबीन वक़ुद्दत क़मीसहु मिन दुबुरिन फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन बीबी मरियम ते तुहमत लगी त ईसा अलैहिस्सलाम पीघे में ॻाल्हायो क़ाल इन्नी अब्दुल्लाह